अगन ठट्टो में खबर आवाज़ में पहुंचाईंदासीं। ठट्टे वेझो बिन भाइरनि में झेड़े दौरान हिकु भाउ मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ठट्टे वेझो बिन भाइरनि में झेड़े दौरान हिकु भाउ मारिजी वियो। तफ़सील मालूम कयूं था। उमर कुमार टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। उमर, कहिड़ा तफ़सील आहिनि झेड़े बाबति आगाह कजो। जी, ठटेल केडी मोरी वटि बेलेचा बिरादरी सां तालुक रखंदड़ ॿिनि भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो, जंहिंमें हिकु ॼणो मरणी ऐं हिकु फौत क़तल थी वियो हो। केडीए लॻ नसीर बेलेचो में लदो बेलेचो वलद बहादुर बेलेचो में झेड़ो थियण जे नतीजे में हिकु ॿिए खे गोलियूं लॻण सबबि नसीर बेलेचो तॾे ते मारिजी वियो, जॾहिं त संदसि ॿियो भाउ लदो बेलेचो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल नसीर बेलेचे जो लाश ऐं ज़ख़्मी लदो बेलेचे जो लाश सिविल अस्पताल मक्तली मुंतक़िल कयो वियो, जिते लदो बेलेचो खे पुण ॻणती जोगी हालत ॿुधाई वञे पई। इतला मिलण ते हद जी पुलिस पुण अस्पताल पहुची वई ऐं बेलेचा बिरादरी जे मुअज़्ज़िन रब ॾिनो। बेलेचो मूजिबि नसीर ऐं लदो बेलेचो ॿई पाण में भाइरनि ऐं संदसि भाइटा आहिनि, जेके मामूली ॻाल्हि तां नाराज़ थी हिक ॿिए ते गोलियूं हणण करे हिकिड़ो ज़ख़्मी थी वियो ऐं हिकिड़ो फौत थी वियो। जी उमर कुमार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।